नाज़रीन, मलीर जे हाजी शीदी खान ॻोठ में मंशियात जे वापे ऐं विकिरे ख़िलाफ़ मंशियात जे ख़ात्मे ऐं अमन अमान जी बहाली लाइ एहतजाज जी रैली कढी वई। इन हवाले से रिपोर्ट करे आहे मंजूर सोलंकी। मलीर जे हाजी शीदी खान ॻोठ में मंशियात जे वापे ऐं विकिरे ख़िलाफ़ समाजी अॻवाननि याकूब ख़ासकेली, हबीब ज़ैब ख़ासकेली, ग़ुलाम फरीद बलोच, रफ़ीक दरख़शां, नूरदीन जोखियो, काज़ी लतीफ़ ऐं ॿियनि जी अॻवानी में मलीर मां मंशियात जे ख़ात्मे ऐं अमन अमान जी बहाली लाइ एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली कंदड़नि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ। हू मलीर बचायो, मंशियात ख़त्म कयो जा उबॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। रैलीअ खे अॻवाननि पिणु ख़िताब कयो। मंशियात वो लानत है जो हम समझते हैं कि मेरे घर में नहीं है, पड़ोस के घर में है। ये वो आग है जो जंगल में लगता है, जब जंगल में आग लगता है पूरा जंगल जल जाता है। कल तुम्हारे घर में भी होगा, परसों मेरे भी घर में होगा। ये मत सोचना मेरा पड़ोस के घर में मैं खुश हूँ, मेरे घर में नहीं है। हमें इस पर मिलजुल के काम करना है, हिम्मत करना है। हम लोग बिल्कुल मुत्तहद हैं। अभी से जो मंशियात बेचने वाले हैं उनका गिरेबान पकड़ो। अल्लाह के नबी ने कहा है कि बुराई को ताकत से रोको। अगर ताकत नहीं है तो जुबान से बना करो, अगर जुबान में भी तुम्हारे हिम्मत नहीं है तो दिल से बुरा समझो। आज हम जुबान से उनको मुतनब्बे कर रहे हैं कि पूरा कराची आपके साथ है, सिर्फ शीदी विलेज कोर्ट नहीं, अहले कराची आपके साथ है। इंशाअल्लाह ताला इस बुराई में हम आपके साथ खड़े हैं। नौजवान नस्ल है बिल्कुल तबाह थी वियो है। हिते मंशियात जो ज़्यादा जो है ना इफेक्ट थिया आहिनि माण्हू। हिते जा असांजा मैदान आहिनि, ऐं ॾिसूं पिया हिते फुटबॉल जा मैदान आहिनि, क्रिकेट जा मैदान आहिनि, हिननि जे सरगर्मियुनि ते को तवजो नथो ॾिए सघे। को असांजो नुमाइंदो, को असांजो ॿियो को एहलकार आहे, जो हुकूमती इदारा आहिनि, बि असांजा तवजो नथा ॾियनि। असां जेको पुलिस जे तावन सां हींअर जो के सिर्फ़ु SSP जो टीम आहे इरफान बहादुर जो इहो असां सां तावन करे पियो। बाक़ी एंटी नार्कोटिक स्पोर्ट्स बि असां सां बिल्कुलु तावन नथो करे, ऐं कस्टम जा बि हुकाम असां सां तावन नथा करनि। मलीर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मंशियात जी बीमारी वॾे लेवल ते फैलिजी रही आहे। उनखे रोकण जे लाइ समाजी दोस्त, ॻोठाणा, सिविल सोसाइटियूं हिकु जॻह ते थी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हिक ॿिए सां मदद ऐं सपोर्ट करे इंतिज़ामिया खां तावन वठी करे जागरता मुहिम हलाए रहिया आहिनि। इन मंशियात जे ख़िलाफ़ मुहिम हलाए रहिया आहिनि। असां दोस्त अॼु हाजी शीदी ॻोठ में मंशियात जे ख़िलाफ़ गॾु थिया आहियूं। हीअ रैली जेकी आहे हितां जे ॻोठाणनि नौजवाननि जे गॾियल प्रोग्राम सां थी रही आहे। असांजो फ़र्ज़ु आहे त असां सभु गॾिजी करे ॻोठनि में वञूं, माण्हुनि में हिकु सुजागी पैदा करियूं। हिननि चयो त PP गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां मलीर समेत सिंध ते हुकुमरानी करे रही आहे, पर मक़ामी माण्हुनि जा मसइला हल थियण बदिरां ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। हिननि चयो त मलीर तारीख़ी इलाइक़ो आहे जिते मंशियात जे विकिरे सबबि नौजवान नस्ल तबाही तरफ़ वधी रही आहे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंजूर सोलंकी, आवाज़ TV गॾा।